जड़ा खान कुल मां त खुशबू वही हली बोतारा गुल वारे हथड़े के थोड़ी तकलीफ़ त ॾिजो। अच्छे बोतारा मुल्क कमाई मान वयो सफ़ा वयो हाणे ॾिसो न सेंट सेंट सब ब नंबर बोतारा का असली सेंट आणियो न। अरे बापा महंगाई आ महंगाई पण वारा यार बि जेका सुखड़ी था ॾियनि सभु सफ़ा सस्ती असां बि घड़ी सा खुशबू में खुश भला हुको ताज़ो कयो अथई। हाँ बोतारा हुको तरो ताज़ो बोतारा हुको पियो बि कोन था पर उन खे ताज़ो छो कराईंदा आहियो। अरे पापा कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछी मिड़ई मुआरे ॾाॾे मरिया त दूल खान जूं रीतूं रस्मियूं क़ाइमु रखियो अचूं बाबा ॾाढो कुझु कीदो वॾा सूटा हणंदो असांजे ख़ानदानी किताब में लिखियलु आहे त ॾाॾे मरहूम हुक जो वॾो सूटो हुयो साहु पटलियो ॾाढो गुज़ारे गुज़ारे थिया न वरे तूं पियो हाणे पिटको करी। अरे जुमा खान असांजो बि फर्ज़ आहे त रोई नमक लाली त था कयूं न। जरा खान नमक खाओ मुझो रो वरी ॾाॾे लाइ छो भला बोतारा सी नमक लाल आहियूं न तव्हां त मथो पिटे रोईंदासीं न। अरे आऊं त जेरो आहियां अञा जेरो आहियां हींअर था मारियो छा बोतारा असांजी हयाती लाहो केॾे। हाँ बोतारा असांजी हयाती हींअर बि हाज़ुर आहे तव्हांजे लाइ साईं। हाँ अरे पापा जे तव्हां ॿई हिकिड़े टेम ते था मरो त मुंहिंजी उताक जी रौनक त ख़तमु। बेशक बेशक हाणे मुंहिंजी सलाह आहे त तव्हां ॿिन्ही मां को हिकिड़ो कुर्बानी ॾेई मूं तां गोर थी वञे। हाँ त बोतारा इहा कुर्बानी जुमो खान ॾींदो। साईं ने कुर्बानी लाइ जाड़ो जस लॻे न साईं। साईं जुमो खान साईं जाड़ो साईं जुमो साईं जाड़ो साईं जुमो साईं जाड़ो साईं जुमो साईं जाड़ो साईं जुमो वेहो ख़बर पइजी वई हयातियूं था ॾियो। अरे पापा हर कंहिं जी हयाती पंहिंजे पंहिंजे हिसाब सां वेंदी। ॼण खान खुशबू गंज गंज बाबल गंज आया साईं 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 चादी साईं बकरी चादी साईं खमीसा दम पटे पो गला ॻाल्हाई छा तो ख़बर ई कान थी पई। साईं साईं हाजी हारून जी सिसी साईं चादी में फासी पई आहे साईं। अरे चई छा पियो हाजी हारून जी सिसी साईं हाजी हारून जी बकरी जी सिसी चादी में फासी पई आहे साईं। वो ईअं चयो न तो त ड्रेजारे छॾियो। चादी में छा हो साईं कणक हुई। लालच लालच बुरी बला है। हाजी हारून छा पियो करे साईं हू बकरी वटि बीठो आहे ऐं मूंखे चई त वॾे साईं खां पुछे त हाणे छा हुकुम आहे। जुमा खान जी बोतार ॾाढे मरिया ते ज़माने में को अहिड़ो वाक़ियो पेश आयो ऐं ॾाढे मरहूम कहिड़ो फ़ैसिलो ॾिनो किताब खोले ॾिस। हाज़िर साईं हाज़िर हींअर ॾिसां थो हींअर ॾिसां। साईं वो ॿे बकरी में ॾिसां चे चादी में। अरे बाबा बकरी जो मामलो आहे ॿे बकरी में ॾिस। रे रिछ मीम मस दे बतक साईं मिलियो छा मिली वियो फ़ैसिलो ॿुधाए न। साईं वॾेरे लूल खान अल्लाह जो नालो वठी बकरीअ खे तकबीर हणाए छॾी हुई। जुमा खान फ़ैसिला उहे ई थींदा जेके ॾाढे मर्याद कया। बस अबा जी साईं। हाजी हारून खे चयो त बिस्मिल्लाह करे सीर वाहे छॾेसि। हाज़िर साईं हाज़िर। भज भज ॾे खोड़नि ते ज़ोर भज। बोतार साईं पहिरियां चादी भॼणा छॾियो छा थी आहे। तोखे ॾाढे मर्याद जे फ़ैसिलनि सां इख़्तिलाफ़ आहे छा। मुंहिंजी तौबा साईं मुंहिंजी तौबा मुंहिंजे वॾनि जी मजाल जहिड़ो सोचो बि साईं। तोखे इहा ख़बर आहे तो आ बकरी कंहिं को आई हुई न साईं मूंखे ख़बर कान्हे मां त जाओ ई कोन हुउसि। तूं जे पढ़ ॾाढे खोले ॾिस किताब
साईं मूंखे एतबार आहे मां तव्हां ते कीअं शक करे सघां साईं। जुमा खान जी पुत्र ॾाढे मरिया ते फैसला चङी तरह पढ़ंदो कर। जी पुत्र जी। ही ब्लैक एंड वाइट भी आखिरी जी पिया हूंदा, लॻाए को म्यूज़िक जो करंट त टप ॾे आउं ठारी न। पुट तयारु थियो मैदान ते लो पुट मैदान ते चढ़ो पंहिंजे ड्यूटियुनि ते। वाह 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 साईं 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 ख़ैर आहे दादा बकरी हलाल करे छॾीसीं पर साईं मुंडी जेका आहे न चालीह में फासी पई आहे। हाजी हारून पुछे त हाणे छा कजे? वरी किताब खोल ॾिस त ॾाढे मरिया त अॻिते छा फ़ैसिलो ॾिनो। बाबा चालीह खे धक हणी भञी छॾियो। वॾेरो साईं हुकुम कर त वञी चवां बाक़ी जुमा खान तुंहिंजी ॿुधण ई कोन्हे। जुमा खान फ़ैसिलो त ईअं लिखियल आहे न। हा बोता साफ़ अखरनि में लिखियल आहे त बाबा बसि हाजी हारून खे चयो धक हणी चाली भञी छॾीनि, पर मुंडी जुदा कणिक जुदा। ठीकु आहे साईं हाज़िर हाज़िर हाज़िर। ॿुधाए हाजी हारून ते कावड़ हुई छा मुंड में ई चाली भञरा छॾियो? सम्झां थो जड़ा खान सम्झां थो, पर असांखे त वॾनि जी रीत क़ाइम करणी आहे न बाबा। तारीख़ कॾहिं कॾहिं पाण दोहराईंदी आहे। ॾाढे मरोम जा आऊं फ़ैसिला बदिलाया न बाबा न। पर बापा हमरा हाजी बकीरे भी हुई तो चांदी भी हुई। अरे बाबा हाजी हारून थई शूम सफ़ा मरचूर शूम 12 महीने में गोश्त कोन वठे। ये गोश्त खाइन तो उज़ही वारी ईद ते खाइन न त थिया ख़ैर। अॼु भले संस बच्चा मिट माइट मौजूद न आहिनि, पर हू त सही गोश्त खला सुधो वञी शहर में विकिणींदो। ईअं वरी कीअं कंदो? पक्का सही आहे पोइ त मल करे ईंदो। ईअं सम्झो पोइ चवाए मोकिलीसि तो गोश्त विकिणे न, बच्चनि खे मिटनि माइटनि खे खाराए छॾे। मां हींअर थो चवरायां हींअर थो चवरायांसि। साईं सुमार आयो आहे। सरियोसि भले अचे। अचो बाबा अचो अचो। हलिया सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। भली करे बाबा। वियो बाबा मथे मथे बाबा मथे थी वियो मथे थी वियो वियो बाबा। ये सोफा ये कुर्सियूं सभु तव्हां लाइ। हरू भरू पट ते छो था वियो? माण्हू पंहिंजो मकाम पाण ठाहींदो आहे बाबा। भला सुमार दां फ़ैसिलो या का सलाह? वडेरा दाह बि सलाह बि। त पोइ ॿुधाए छा मसइलो आहे? साईं न्याणी थो उथारियां रन मूं सां ॻाल्हाए रन पियो करे। घर वारी मञे ई नथी। ईअं चओ न मां यकीमा बाबा न्याणी उथारणी कोन्हे छा? भोतार न्याणी न उथारण गुनाह, पर पुछोसि त सही त संग ॾे कंहिंखे थो। भाइटियो अथम। इहो कहिड़ो भाइटियो? जियो वॾे भाउ जो पुट। जियो सुञाणास तो इहो जियो जहिड़ो जियो तहिड़ो न जियो। जड़ा खान तूं जिए ते चिड़ियल आहीं छा? ऐं जाड़े खान जे ॻाल्हाइण ते चिड़ न लॻाई। तूं इहो ॿुधाए त जीअ जी उमिरि घणी? इहो 50 खनि थींदी साईं। ॿियो छा? भोतार जे वक़्त ते शादी करे हा त जीअ खे मुंहिंजे न्याणीअ जेतिरियूं न्याणियूं हुजनि हा। ये बात तो जल्दबाज़ सुमार तोखे चयो तम फज़ीलत सां ॻाल्हाए। वॾेरे बहलूल खान जो ताक़ ते वेठो आहीं, को मछी मार्केट में कोन वेठो आहीं। वडेरा न्याणी बि मुंहिंजी तड़का बि मां खां। वॾेरो सही पियो चवे। जीअ जी उमिरि ॾिस, बीमारी ॾिस,
जेका नवा कर नवा। सुमार तव्हांजी बिरादरी में को ॿियो छोकिरो कोन्हे? हा हा भोतार आहे मुंहिंजो भाणजो करीम नो। हाँ भोतार करीम नो सुठो सुहिणो ढोलाइतो छोकिरो आहे, नंढे वॾे जी फज़ीलत, 4 अखर पढ़ियल बि आहे। हा हा करीमनो खाकू वारो पुटु? हा भोतार हुननि त संगो बि चिकायो आहे, पर हे जो खणी मञे। अमा बाबा तूं हेॾां अच थोरी। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? साईं नूरा। बाबा आउं राज जो चङो मुड़ुस बि आहियां, तुंहिंजे अबे ॾाॾे जी उमिरि जे बराबरि बि आहियां। न्याणियुनि खां पुछणु औरतुनि जो कमु आहे, पर जेकॾहिं आउं थो पुछां त ख़ैर जी ॻाल्हि आहे। तूं पंहिंजी मर्ज़ी ॿुधाए बाबा। साईं मूंखे शर्म थो अचे। शर्म न कर पुट, ये तुंहिंजी ज़िंदगी जो सौदो आहे। तूं माठ करे पंहिंजी मर्ज़ी ॿुधाए। साईं अम्मा ठीक थी चवे। ठीकु, हाणे तूं पंहिंजी जाइ ते वेह। सुमार जी साईं। बाबा मूं फ़ैसिलो करे छॾियो। जी साईं। माई हकीमा जेकी कुझु चवे थी सही थी चवे। पर साईं फ़ैसिलो थी वियो। बस जेकॾहिं जियो जवान ऐं शरीफ़ हुजे हा त पोइ ॿी ॻाल्हि हुई। पर साईं पोइ आऊं जी जो छा करियां? ॾाढो ॾिघो आहे। अरे असां खां बि ॾिघो आहे। न साईं तव्हां सां त का भेण ई कान्हे। अरे घणी घणी कंदो त कुतनि खे 2 ॾींहं बुख मारे कराईंदोसां त पछ। साईं अहिड़ो ज़ुल्म न कजो, मुंहिंजो हिकिड़ो सिकी लधो भाइटियो आहे। त पोइ फ़ैसिलो थी वियो आहे न, त हाणे हलो हाणे हलो। ज़माने आर हलजे, भले धारनि में न ॾियो पर पंहिंजनि में त जोड़जे ठाहियो। सुमार जी साईं। घोटेतनि सां ॾींहुं ॿधी घोटेतनि खे चओ त राजे खे भत खाराई। साईं एतिरो जल्दी न थींदी, कुझु पैसो गॾु करियूं साईं। इमाम ख़ान जी भोतार। 20,000 रुपया कुंवारेतनि खे, 10,000 रुपया घोटेतनि खे मुंहिंजे तरफ़ां ख़र्च लाइ ॾेई छॾ। समझो साईं मिली विया न बस। ठीकु आहे बाबा, हाज़िर साईं। पोइ हलो बसि फ़ैसिलो थी वियो। अल्लाह वाहिद। बिस्मिल्लाह। ॼण हर ख़ुशबू गंज भोतार गंज। भोतार साईं चिबड़ जो पुट आयो आहे ट्रू अवां सां मिलण। मोकिलीस। वॾेरा साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अरे वाह, उन सलाम मूंखे कयो, जवाब तव्हां पिया ॾियो। पर बाबा सलाम जो जवाब ॾियणु अख़लाक़ी तौर ज़रूरी आहे। पर तो ॿुधो त हुन चयो छा? वॾेरा सलाम वालेकुम। तव्हांखे हुन सलाम कोन कयो आहे? अरे बाटू कचहरी में अचिजे त चइजे कचहरी सलाम वालेकुम, रुगो वॾेरो सलाम कोन लहणे। हाज़िर साईं। अच वे। अबा तुंहिंजो नालो टू त कोन्हे, तुंहिंजो नालो त को। हा साईं मुंहिंजो नालो त मोलाताद आहे, बसि नंढे लाइ चइसि बीमार सां माइटनि कड़ो ट्रू करे छॾियो। तुंहिंजो नालो टू ऐं तुंहिंजो अबे जो नालो चिबड़। ख़ुदा जो शान आहे, हिकिड़ो मिठो त ॿियो कड़ो।
बुधार साईं कॾहिं कॾहिं चिबड़े बि करो निकिरियो पियो। पर ही निभागो टू त हमेशह करो। ॿुधाए कादा को फ़ैसिलो का सलाह? साईं सलाह खपे। साईं इम्तिहान वरी अची सिर ते चढ़ियो आहे, सो अव्हां जी का मदद का सलाह। कहिड़ो इम्तिहान? साईं मैट्रिक जो। पर भाउ इहो त तो अॻ में बि ॾिनो हो। बस साईं 3 दफ़ा फेल थियो आहियां। सदके लगातार 3 भेरा। भला भला जवान जा पुट वाह। पोइ बि साईं छोकिरे खे शाबास हुजे, वरी वरी फेर थियण खां मुड़ियो ई कोन्हे। हिन दफ़े पास थी पंहिंजो रिकॉर्ड ख़राब कंदे जावा। बस साईं दिल त चवे थी त पास थियां। अरे बात दिल त चवे थी त अंतल छा थिया, पर करामत बि त हुजे न। करामत जी मन आहे इम्तिहान जी तयारी, सातो को पुॼे ई कोन। साईं हाणे वरी केरु थो तयारियूं करे। हा बाबा हा, वात में ज़हरीला तमाक वारा गुटका विझो, हाशमारी होटल ते सॼो ॾींहुं टीवी ते टंगिया पिया आहियो, बाक़ी इम्तिहान जे पास थियण जो सर्टिफिकेट मुफ़्त में खपे, ईअं न? वॾेरा साईं पोइ बवां जी सिफारिश। मुंहिंजी सिफारिश इहा आहे त का छुरी, को चाकू, को पिस्तौल खणी वञी वेह इम्तिहान में। साईं इहे सभु शयूं खणी वियो हुउसि, पर हाणे त गेट ते झड़ती वठियो, इहे सभु शयूं फुरियो छॾियनि। भला उहो जेको ठाहींदा आहियो काल मां कारतूस, साईं कारतूस बि फुरियो, असली सफ़ा खीसा ख़ाली करे छॾियनि न। पोइ भला हीअं कर, पर सीधा कयूं, चिबड़ खे था चऊं त तुआरे अबे खे त तुंहिंजे बदिरां वञी इम्तिहान में वेह। भोतार हथ वठी था फेल करायो। अबो ॼाणे अलफ बे बि कोन, सो वरी ॾींदो इम्तिहान। छा कजे हाणे जुमा खान छा कजे। हाणे हीअं कर भाउ, तूं पेपर ख़ाली छॾे अचु इम्तिहान में। इम्तिहान खां पोइ तुआरे उस्ताद खे हिते मुंहिंजी उताक ते घुराए तोखां पेपर लिखाए तोखे पास कराईंदासूं, ठीकु? ठीकु, इहो कमु भलो। जड़ा खान हुकुम जुमा खान जी भोतार साईं। लक्षियूं तयार न भाउ? साईं इंतज़ार में पयूं न। भला अॼु इस्तेमालु थियो आहे न? साईं वीचारियूं अॼु इस्तेमालु न थियूं। अरे भाउ हेॾां उथी बि, हेॾां अच, हेॾां अच, हेॾां विच वेही रहो, वेही रहो। जुमा खान को म्यूज़िक जो करंट? साईं म्यूज़िक बि हलंदो, लठियूं बि हलंदियूं, छोकिरा तयारी वठो। अचो पुट मैदान ते लहो, अचो पुट मैदान ते लहो। लठे रागर पुट जुमा खान लठे लठ दे त मारे ओ बाबा चिपुड़ खान वडेरे मारे छॾियो। हाणे उथी बि मारे हाणे ख़बर अथई या तोखे मार छो ॾिनी अथमि? खाईंदा इहे गुटका, इहे ज़हरीला पान खाई होटलुनि ते वक़्तु न विञाईंदे। हाज़ुर साईं। इहो वक़्तु पढ़ाई में सर्व कंदे, ॿुधई न? हाज़ुर साईं हाज़ुर। मारे अल्लाह। जुमा खान जी भोतार साईं। हीअ मार पाण खे घणे में पई? साईं लॻे थो त 1000 खन लहे। न भोतार न न न मार कुझु सर सोची वई त 2000 लहे बाबा। ॼाणो खान सही थो चए। जुमा खान हरू भरू कंजूसी न कर, ॾे 2000 रुपया। मूंखे छा थी, पंहिंजे पैसा था ॾियो, मूंखे छा। साईं मां वगायो सलाह वठण, पैसा वठी मार खाइण कोन आयो, ये न ख़बर मूंखे पैसा। छा थो चई, वरी छा पियो चई हो? ॾियो भला पैसा ॾियो। बस साईं वॾेरा साईं पैसा ॾियो। 20 पैसा। हल 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 फुट पेड़ रहा है, हल। जड़ा खान हुकुम बाबा, हुकुम। खुशबू गंज बाबा, गंज गंज। सिफारिश कराइनि पास था थियनि,
अरे ख़ैर त आहे कंहिं कुता बछा थी जा साईं कुता कोन साईं ॿी का बला आया साईं कहिड़ी भला भला अड़ी खमीसा चई छा पियो हेॾां पई अचे छा वही त ख़बर न आहे अलाए केॾा आहे अरे उथो उथो कान थी भला खाएव पहिरियां तूं ख़बरूं कर साईं हाजी हारून जी बनीअ खे ख़बर न त अलाए कहिड़ो जानवर फेले वियो आहे साईं को खुर को पेर पेर वॾा अथसि के चवनि था उठो आहे के चवनि था त हाथी आहे के वरी चवनि था त माण्हुनि जा पेर आहिनि ॿ पेर मिलाए बतार कयो अथनि मगान जी भोतार ॾाढे लूल खान जे ज़माने में को अहिड़ो मामलो दरपेश आयो ऐं ॾाढे लूल खान ने फ़ैसिलो कहिड़ो कयो किताब ॾिस साईं मां हींअर थो ॾिठां हींअर थो ॾिठां साईं वॾे लूल खान जे ज़माने में किताब थो लिखे त खरगोश वॾी तरक़ी करे विया हुया ऐं उन्हनि पेर में उखरा ॿधी माण्हुनि जूं बनियूं भेल कयूं हुयूं त जीअं इल्ज़ाम उठनि ते लॻे पर वॾे लूल खान इन ॻाल्हि खे सम्झी वियो ऐं उन खरगोश झरराए विधा वाह जी साईं हाणे हाजी साहब खे वञी चओ त उन्हनि खरगोशनि जो औलाद पेरनि में उखरा ॿधी तुंहिंजी बनी थो भेले ॿी का भला कोन्हे पर भोतार खरगोश ने ये कयो छो सही सिधी ॻाल्हि आहे त इल्ज़ाम उठ ते अचे हाँ जुमा उठ केड़ो डो कयो जड़ा रिछ रिछ थींदो आहे उठ उठ थींदो आहे सौ सौ थींदो आहे फ़ैसिलो सम्झी न या ॻाल्हि सम्झई पूरी जी 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 हा त हाणे ॿुध जी साईं हाजी हारून खे चओ त सहो बि झंग जो मिसकीन जानवर आहे उन लाइ बि ॿ टे चिरे बि गजरुनि जा पोखे छॾे त खाई तुआ बि कनिसि ऐं बनी बि न भेलींसि कीअं जड़ा खान हाँ हाँ बोतार सहे जी खल भी नाजुक है सो असी आयूं सहे जी खल छा मतिलबु मतलब तो तहां दुरुस्त फरमायो बसि फ़ैसिलो ॿुधी न हाणे इहो फ़ैसिलो वञी ॿुधाए हाजी हारून खे हाणे वञ हाज़िर जल्दी वञ पेर ड्रा जल्दी ॿुधाए थो वञी अड़ा खुशबू गंज बोतारा गंज खुशबू भोतार साईं मूंखे ख़बर आहे त तूं छा थो पुछणु चाहीं जेके माण्हू उठ जो पेर नथा सुञाणे सघनि उन सां त ईअं ई कबो न ॾाढे लूल खान खारनि में अची इन करे खरगोशनि ते इल्ज़ाम आयो हो असांखे त बाबा पंहिंजे वॾनि जी रीत क़ाइमु रखणी आहे न पर बोतारा हिते त मसलो ई ॿियो आहे ख़बर आहे मूंखे ख़बर आहे इहो मार पेस मूं वारो उठ वते पियो ग़रीबनि जूं बनियूं भेलींदो जत खे चओ त उठ संभाले हाज़िर बोतार हाज़िर जुमा खान हाजी हारून ऐं बनी जे नुक़सान जो वहिंवार करे छॾ उठ त थियो उठ पर पाण त इंसान आहियूं न जी भोतार अॼु थो कयां ठीकु आहे जड़ा खान खुशबू गंज बोतारा गंज खुशबू छो बधो अथव मुड़ुस साईं मुड़ुस कोन बधो अथऊं ऐं ख़ैर बि कोन्हे चोर बधो चोर मथो न खाओ हिकिड़ो ॻाल्हाए मठ चुप असुमर तूं वेह बा तूं पहिरां तूं ख़बरूं ॿुधाए छा आहे हिते साईं रात घरां निकितुसि हवाखोरी लाइ ॾिसां त वापसीअ में मूंखां अॻु भरो हिकु हमरा तकिड़ो पे वियो सम्झियुसि का गड़बड़ आहे मां बि हरे पेर खणंदो वियुसि ॾिसां त हमरा मुंहिंजे दुकान जो तालो खोले दर भञी अंदरि दाख़िल थी वियो मां बि वञी
साईं 12 करोड़ चढ़े छॾियोमांसि। पोइ चोर काबू थी वियो? असुली सोघो सोघो थी वियो साईं, सफ़ा सोघो हथी को थी वियो। वरी साईं दुकान जा दॿा उछलाए दहशत पैदा करण जी बि कोशिश कयईं। भाभी चयो आशू सम्झी वञ पुट, इहो तोखे थो ॾेजारे, अॼु डिॼरो असुली न आहे। ऐं मां बि कोन डिॻुसि साईं। वारे आसूमलवा तुझी दिल बाबा। ॿियो वरी छा साईं? वरी साईं ॿिले वारा पियो आवाज़ कढे, म्याऊ म्याऊ। इहो भला छो? इहो वरी साईं ॾेई करे जो सम्झाई पे त आशू मल सम्झंदो त इहो ॿिलो आहे, ऐं ॿिलो सम्झी दर खोलींदो ऐं हिन खे पोइ मौक़ो मिली वेंदो, टिप ॾेई भॼी हलियो वेंदो। मूं बि चयोमांसि पुट तुंहिंजूं इहे सभु अटकलूं सम्झां थो, सुबुह थियणु ॾे, सुबुह थियणु ॾे। राज जा माण्हू गॾु करे दर खोलबो, पोइ चोर चोर थींदो ऐं ॿिलो ॿिलो थींदो। पोइ साईं थियो बि ईअं, ॻोठ जा माण्हू गॾु करे दर जो खोलियोसीं, ॾिसूं त उहो समन अरे चोरी साहब मुजराज में वाह सुबह जे सेब ते आसूमल जी शर्म कोन थो अचेव? बाबा से चोरी को न करे सके, पकड़जी पयसि न बाबा। अरे पोइ दुकान जो तालो भञी जो अंदरि खणियो आहे, चिलो कटणो आहे छा? सही वयो त चोरी जी नियत सां। शर्म करियो, शर्म करियो। अरे आसूमल वारा अलाह जे आसरे असांजे आसरे वेठा आहियूं ऐं असीं पिरियो सिरियो हिन ग़रीबनि जी चोरी था कयूं, शर्म नथो अचे? अरे ना साईं मूंखां ग़लती थी बाबा साईं, मूंखे माफ़ कयो मूंखे माफ़ कयो। जुमा ख़ान जी मोहतार। हाणे कहिड़ी सलाह आहे? साईं पहिरियों त शमू इहो ॿुधाए त ॿिले जो आवाज़ कॾहिं कॾहिं सिखियो आहे? बाबा साईं मूंखे ॿिले जो आवाज़ ईंदो ई कोन्हे को। कूड़ सफ़ा कूड़ साईं, मूं पंहिंजे कननि सां ॿुधो तरह तरह जा आवाज़ पे कढी साईं, मूंखे बि ॾेजारी, पर मां असली कोन ॾिॻोमांसि। बाबा साईं उहो सची ॿिले जो आवाज़ हो, ॿिलो मां पाण सां गॾु खणी वियोसि। साईं मुंहिंजो ख़्यालु हो त वक़्त ते ॿिले जो आवाज़ मूंखे कमु ईंदो। शमन पोइ ॿिले कमु ॾिनो? साईं ॿिले हणी मूंखे माराए विधो। साईं ॿिलो असां ॾिठो ई कोन। साईं ॿिलो मां खोखे जे हेठां पूरे आयो आहियां, पहिरीं ॿिले खे करो कि त मरी न पवे। अरे पोइ जल्दी करियो, ॿिले आए विधो। साईं ॿिलो असां ॾिठो ई कोन। साईं ॿिलो मां खोखे जे हेठां पूरे आयो आहियां, पहिरीं ॿिले खे करो कि त मरी न पवे। अरे पोइ जल्दी करियो, ॿिले खे ॿाहिरि कढो, हिन चोर खे हिन खोखे में बंदि करे कोकनि सां काबू करियोसि। बाबा साईं मूंखे बख़्श कयो, बख़्श कयो, बख़्श कयो। अरे तोखे बख़्श कंदो आसूमल, जंहिंजे दुकान में तूं चोरी जे नियत सां वएं। कीअं आसूमल? वतार मालिक आहियो, जेका तव्हांजी मर्ज़ी साईं। मुंहिंजी हिकिड़ी मर्ज़ी त इहा आहे त इसे छोको फोन करे करायांसि लाख। साईं इहा त थी हिकिड़ी मर्ज़ी, ॿी अव्हांजी कहिड़ी मर्ज़ी आहे? ॿी मर्ज़ी इहा आहे त तूं दीवाने दुकान ते अधु मज़दूरी ते हमाली कंदे 6 महीना। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, वणे त 6 महीना टीप काट, वणे त 6 महीना दीवाने दुकान ते हमाली कर। बाबा साईं नज़र सानी कयो, रहम कयो, रहम कयो, हाथ बना। जुमा ख़ान जी सरकार। लच्छू वच्छू आहिनि? लच्छू सफ़ा गंज साईं। पैसो रोकड़? सफ़ा गंज। शमन लच्छन खाइण जो कचो ऐं पको? बाबा साईं सोने जे करे वांगुरु सफ़ा कचो आया। हीअं करियो, कारे गॾह ते चाढ़े पुठी रो विहारे घंटिन में घुमायो ऐं हिकिड़े चौक ते बीहारे चोरी ऐं चोर जे उनवान ते तकरीर करायो। साईं मूंखे कारो रंग भणोसि? न न न न न ॾाढो नून ख़ान चवंदो हो त इंसान जे सूरत खे न बिगाड़जे, उनजो एतिराम कजे। साईं पोइ कारो कॾहिं त ॻोठ में आहे कोन? अरे बाबा छो त हूंदो, अछो कॾहिं सिंग वटि आहे त पोइ हुनखे ख़िज़ा भणी कारो करियोसि, चाढ़ियोसि हुन ते, घुमायोसि खटूं। बाबा साईं हमाली वारी सज़ा काफ़ी आहे। अरे बाबा उहा त आहे ई आहे, उहा त तोखे 6 महीना हमाली करणी आहे, पर गॾह ते चढ़ी खटूं बि घुमंदे पुट। साईं हिकिड़ो अर्ज़ु कयां? साईं कारो रंग न, ॿियो कहिड़ो बि मुंहिंजे मुंहं ते रंग कयो त जीअं माण्हू त न सुञाणे न बाबा। बतार मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ।
बोतारा हिकिड़ी ॻाल्हि चोर जी बि मञो, उहा कहिड़ी? उहा ई आहे त कारो रंग न, सर्कस में जेके मश्करा रंग हणंदा न मुंहं ते, उहो मुंहं ते यार जाड़ा खान तुंहिंजी ॻाल्हि कीअं मुटायां? बस फ़ैसिलो थी वियो। बस अॼु शाम जो ई सर्कस निकिरंदो। पर हाणे तसो, अरे हेॾा 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 चलो मूंखे बाबा साईं घुरायो आहे। जी बाबा साईं जी वेहो। जी कारे कॾहिं ते चाढ़े हिनखे घुमाइजे, ही सुधरंदा? ही लोफर कॾहिं कोन सुधरंदा। जुमा खान, जी साहब जी। जा खान, हुकुम हुकुम बोतारा। अरे बाबा ही मचड़न सां सुधरंदा, लठनि सां सुधरंदा। खणो लठूं। बिल्कुलु बोतारा, अहिड़ा कर जुमा खान, हेॾा न कर। पर तसो जुमा खान पहिरीं म्यूज़िक। हाँ साईं हलो से, हलो से, हलो। म्यूजिक बंद कर। अरे हिकिड़ी लठ ॾियो आसूमल खे। जरा तूं ॾिस। वठ आसमल, वठ लठ। ॾकी थो, तुंहिंजी चोरी कई अथसि न, तूं हणीस लठ। पोइ त सुधरंदो। लठूं हणीस, लठूं। हा हणीस, हणीस न। अचे थी साईं, बतारा तूं निकिरे साईं। सदाईं त तव्हां बि गॾु कोन हूंदो न साईं, हर का गड़बड़ करे त पोइ साईं नचे में जी चंदो मूं गरीब खे साईं। उथी उथी उथी। जुमा खान हीअ मार पाण खे खणे में पई। साईं मुंहिंजे ख्याल मुताबिक़ 2000 पक्का। जाणा खान मार महांगी त कान पई? न बोतारा, बिल्कुलु 2000 जी आहे। पोइ ॾियोसि 2000। हेॾे वठ, हेॾे वठ कर। हल 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 हलो 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 हल हल चई तो पाठो, हल जल्दी वञ जल्दी वञ, हल। अभी भी राबी हाणे वाइदो कर करे चोरी न कंदे। जितो पक चोरी न कर। हाँ आशू के बाबा सही बात। आसूमल तो बि माफ़ कयसि। हाँ साईं मूं माफ़ कयो। हले हलो तव्हां हलो 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 हलो। आसूमल तूं बि हल हाणे। बतारा मां तव्हां वरियो माफ़ बि करियो। हलो हलो। जड़ा खान हुकुम। खुशबू गंज बोतारा, खुशबू गंज सदके। जड़ा खान कीअं पे भाई बोतारा जा फैसला? हथ हथ वॾेरे जा फैसला मुल्क आ मुल्क मशहूर के। लालच पक्क का लालच अबा ख़र्ची घुर्जे वजा। न न बोतारा, न न न। पोइ हरू भरू पिया सारा करियो मुंहिंजी। बोतारा सच को खारे ठा लिकंदो आ जा। बाबा सच न सिज चवणी में आहे त सिज को खारे ठा लिकंदो आहे छा? ओ बोतारा ज़बान चम जी कंहिं न कम जी, सच ऐं सिज में ॿिनि नुक़्तनि जी ग़लती करे वेठो। ऐं फ़र्क़ु कहिड़ो पइजी वियो? वॾो जड़ा खान खुशबू गंज बोतारा, गंज खुशबू। हाय हाय इहो पाण वारो यार सुलेमान शाह छा न ॻाईंदो। गुल होवे त खुशबू करे, न त बिना खुशबू गुल के हा। भलोड़ मुड़सो भलोड़ कचहरी जो ओताक जो। पर यार अॼुकल्ह गुलनि जो हाल कोन्हे, खुशबू ई कोन्हे।
ॿुधा इहो जेको न विलायती भाणा सॼो कम ने बिठायो। हा साईं 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 ए वरी छा थियो साईं हाजी हारून जी वाड़ीअ में साईं उठ पे चरियो सो ॻिचीअ में ॻोढ़ो थी पियो अथनि। हाजी हारून पुछे त हाणे छा कजे? भला इहो त ॿुधा चरे छा पियो? गिदरा जुमा खान ॾाॾे लूल खान जे किसनि वारे किताब में पढ़ी ॾिस त ॾाॾे छा फ़ैसिलो ॾिनो हो। किताब छा थो चए? हीअं ॾिसां थो साईं किताब थो चवे त वॾेरे लूल खान जे ज़माने में हिकु उठ खे निड़ीअ में गिदरो फासी पियो ऐं वॾेरे लूल खान हुन खे कोहराए हुन जी जान खुलासी करे छॾी साईं। अबा ॿुधी हाणे हाजी हारून खे चओ त उठ खे हिकदमि हिलाल करे खामखा आराम थी वेंदो। भॼ 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 भॼ। ठीकु आहे साईं हाज़ुर जेको हुकुम। ॾाढा ख़ुशबू आहे। गंज ॿुधारा गंज ख़ुशबू। ॿुधारा ब्लैक एंड व्हाइट थकिजी पिया आहिनि ओ बासी था ॾियनि इहो न म्यूज़िक जो करंट। हा भले भले सदा। जुमा खान जी जरा खान म्यूज़िक हा तयारी वठो पुट तयारी वठो जल्दी। हलो बाबा पंहिंजी ड्यूटी ते हलो हलो। अरे खमीसा तू छो तो नची? साईं उठ कुसजी वियो साईं। अरे उठ कुसजी वियो त मां छा कयां? हाजी हारून साईं पुछे थो त हाणे गोश्त जो छा कजे? इहा वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? उठ बि संस गोश्त बि संस जेके वणेसि तंहिंखे ॾेई छॾे। न साईं न उठ त अव्हां जो हुयो। अरे मूं वारो उठ? हा साईं मूं वारो उठ? अरे मूं पंहिंजो उठ पंहिंजे हथनि सां कुहाए छॾियो। जुमा खान जड़ा खान मूं त हुनजी ॿकरी कुहाई हुन उठ त वरी मुंहिंजो उठ कुहाए छॾियो। जड़ा खान वाह जी मां करे ॿुधारा मल बि पोइ पोइ साईं हाणे गोश्त जे लाइ छा हुकुम आहे? छा हुकुम आहे? गोश्त लाइ छा हुकुम आहे? अरे गोश्त लाइ छा हुकुम आहे? हाजी हारून खे चओ त सॼे राज में वञी तर तर ते ख़ुदि पंहिंजे हथनि सां गोश्त विराए छॾे जेके वणेसि तंहिंखे ॾे पर पावा ऐं मुठी मुॾा छा पावा ऐं मुठी मुॾे मोकिले ऐं सुकाए पंहिंजी उताक में निशानी तोड़ हणंदुसि। छा सम्झी? हाज़िर साईं हाणे हलो जेको हुकुम। उतार इन में तो सरी पाव आवाज उठंदा सुकायो छो था साईं? अरे चुप ॿुधारा उठ जो गोश्त घुरायो। अरे न रिवाज ठहंदी आहे ॿुधारा चुप मुंहिंजो भलो उठ कुसजी वियो तव्हां ॿिन्ही खे लॻी आहे मस्करी।